request our another Sindhi friend, Sohail Abdo, is from GSN Freedom Movement. Sohail Abdo, to come forward and say a few words. सिंध मुक़द्दस अक़ीदो ऐं ईमान आहे, सिंध इंजील गीता ऐं क़ुरान आहे, सिंध मोए ऐं जीअरे रहियो आहे जो अमन, पाण खे हाणे आज़ादु घुरिजे वतन, पाण खे हाणे आज़ादु घुरिजे वतन। सभ खां पहिरीं त मां वर्ल्ड सिंधी कांग्रेस जी समूरी क़यादत खे जस ॾियां थो, जिन सिंध सां यकजहती तौरु सिंध में जेको पंजाबी आर्मी तरफ़ां रियासत तरफ़ां ज़ुल्म बरबरियत क़त्लेआम मज़हबी बुनियादनि ते जेको सिंध में काना जंगी कराइण जी साज़िश रची वई आहे, इन ते हिते सिंधी बलोच ऐं ह्यूमन राइट्स जे दोस्तनि खे मुतवजा करे हिते एहतजाज रिकॉर्ड करायो आहे। इन ते मां खेसि जस ॾियां थो। दोस्तो, जीअं त सिंध में हथ वठी करे मज़हबी इंतहा पसंदी रियासत कराए रही आहे, असां सम्झूं था त शाहनवाज़ शहीद जो क़त्ल रियासती इदारनि तरफ़ां करायो वियो आहे। जीअं सिंध में सिंधी माण्हुनि खे पाण में वेड़ाए करे खाना जंगी कराई वञे। तव्हां ॾिठो हूंदो त इन ते सिंधी माण्हुनि जो समूरी सिंध में रिएक्शन आयो, जंहिंखां रियासत ख़ौफ़ज़दा थी करे क़ौमी कारकुन जेके 1 साल अॻु में 1 सेप्टेम्बर ते साजन मलूकाणी 2023 में खंबियो वियो हो ऐं उन सां गॾु ॿिया शागिर्द सिंध यूनिवर्सिटी मां खंबिया विया, त हुननि खे एतिरो ख़ौफ़ वरायो वियो जो हुननि सिंध लाइ वतन जी जदोजहद में सिंधु देश जी पादाश में जेके आज़ादी लाइ खंबियल क़ौमी कारकुननि जा 3 गबरू लाश ॾिना। रियासत एतिरी ख़ौफ़ज़दा थी वई त मज़हबी इंतहा पसंदी खे पाण हू हवा ॾेई रही आहे त जीअं सिंधी माण्हू मज़हब जी बुनियाद ते जेके इन पाण में विड़ी करे खाना जंगी जी तरफ़ वञनि। रियासत जो इहो असां सम्झूं था त बिन क़ासिम जे दौर खां वठी करे राजादार जेको असांजो उन सां उतां खां ई वठी करे उन्हनि सां शहादत जेकी माणियई, बिन क़ासिम जे दौर खां वठी करे इहो मज़हबी बुनियादनि ते असांखे ग़ुलाम बणायो वियो आहे। पर सिंध पंहिंजो फ़ैसिलो ॾेई चुकी आहे। तव्हां ॾिठो हूंदो त सिंध में जेके इन पूरी क़ौम मज़हबी इंतहा पसंदी खे कंडेम कयो, इन खां पोइ मुल्हनि जे जेके रियासती चवण ते कुझु शारता लाथा विया, जंहिं माना सिंधी माण्हुनि खे पाण में वेड़ाइण जी कोशिशि कई ऐं मज़हबी बुनियादनि ते सिंध में मज़हबी इंतहा पसंदी फैलाइण जी कोशिशि कई, तंहिंखे बि सिंध रिजेक्ट कयो आहे। ॿिए तरफ़ सिंधू दरिया ते कैनाल ठाहिण जी जेकी कोशिशि कई थी वञे ऐं इहे इन खां पोइ जेके इन क़ौमी कारकुननि जा लाश जेके ॾिना था वञनि ऐं मज़हबी इंतहा पसंदी खे उभारियो थो वञे, असां सम्झूं था त सिंध जे वसीलनि जी फुरलट ऐं क़ौम ते कब्ज़े जो, वतन ते कब्ज़े जी इहा समूरी साज़िश आहे। असां GSN फ्रीडम मूवमेंट तरफ़ां वरी बि जस ॾियूं था वर्ल्ड सिंधी कांग्रेस खे, जंहिं अॼु ही प्रोग्राम ऑर्गेनाइज़ करे सभिनी खे मुतवजा कयो ऐं सिंध जे दर्दनि ते, सिंध में जेको क़त्लेआम या सिंध में जेकी ज़ुल्म बरबरियत पंजाबी रियासत पाकिस्तानी रियासत करे रही आहे, इन खे वाइको कयो ऐं जेके आहिनि इन खे उभारियो। मां सभिनी दोस्तनि जो दोहिराईंदो आहियां ऐं ख़ासि करे वर्ल्ड सिंधी कांग्रेस जे दोस्तनि जो, जीअं सिंधु देश, जीअं साईं जी।